नाज़रीन वाक़ आगाह कंदासीं। मुनफ़रिद स्टाइल रखंदड़ नाले वारो अदाकार सुहेल असगर डिघो असो बीमार रहण बाद लाडाणो करे वियो आहे। सुहेल असगर 1.5 वरहि खां बीमारी में मुब्तला हो। सुहेल असगर जी बेवा जो चवणु आहे त 1.5 साल अॻु सुहेल असगर जे आंडे जो ऑपरेशन थियो हो, पर सिहतयाब न थी सघियो। सुहेल असगर हिकु हफ़्ते खां अस्पताल में दाख़िल हो। सुहेल असगर जी घरवारी जो चवणु आहे। ख़बर वाज़ शेयर कई पिया। मुनफ़रिद स्टाइल रखंदड़ नाले वारो अदाकार सुहेल असगर डिघो असो बीमार रहण बाद लाडाणो करे वियो। सुहेल असगर 1.5 वरहि खां बीमारीअ में मुब्तला हो। 1.5 साल अॻु सुहेल असगर जे आंडे जो ऑपरेशन थियो हो, पर सिहतयाब न थी सघियो। सुहेल असगर जी बेवा जो चवणु आहे। सुहेल असगर हिकु हफ़्ते खां अस्पताल में दाख़िल हो। अवां खे आगाह कई पिया। मुनफ़रिद स्टाइल रखंदड़ नाले वारो अदाकार सुहेल असगर डिघो असो बीमार रहण बाद लाडाणो करे वियो आहे।